सब खां पहिरियां तंज़ीम नाफ़ा नेता जी समूरी पार्टी के जेके आयल हाज़िर मेहमान ऐं महबूब सनागर साफ़ी सगोरा जेके भी दोस्त मेहमान आया उन्हनि सभिनि खे मुंहिंजे तरफ़ां अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मुंहिंजा साईं ही सेमिनार अलहाज हाजी ग़ुलाम नबी मैसर साहब जे नाम खां रखियो वियो आहे। ही नाम कंहिंखां ॿुधो कोन्हे को, हर नंढो वॾो मैसर साहब खे महेसर साहब जी तखलुस रक़ब सां ॼाणे थो। महेसर त महेसर खोड़ हूंदा, पर जॾहिं महेसर साहब जो शहर में नालो ईंदो हर माण्हू सम्झो इहो ग़ुलाम नबी महेसर साहब ही सुञाण आहे मैसर साहब जी। मां इहो पंहिंजे दावा सां इहो चवां थो त उन दौर में हाजी ग़ुलाम नबी मैसर साहब दीन तबलीग कई आहे नातिन जी सूरत में हाजी साहब तबलीग कई आहे। जॾहिं इहो बि ख़बर न हुई माण्हुनि खे नात छा थींदी आहे ऐं नात जो क़दुरु छा आहे। उन दौर में हाजी साहब झर झंग ॻाए ऐं असां नात जेके नाफ़ान मौसम वेठा आहिनि जिन जिन नाफ़ान जो दीदार कयो आहे, किन जा नाला ॿुधा हुयासीं, किन सां तारीफ़ न हुयो ऐं सभु साम्हूं वेठो इहा पोखियल हाजी ग़ुलाम नबी मैसर साहब जी आहे जेके असां सभु रुणो था पिया। इंशाअल्लाह जेके बि नाफ़ान ईंदा रहंदा उहा पोख इहा हाजी साहब ग़ुलाम नबी मैसर साहब जे नाले सां हूंदी ऐं उहो नाफ़ान जेको इत्तिहाद आहे असांजो उहो बि शफ़क़त जो जेको नज़र आहे उहा रूहानी हाजी ग़ुलाम नबी मैसर साहब जी आहे। असीं निहायत शुक्रगुज़ार आहियूं साईं हज़ूर साहब जा जे ही तमामु बहितरीन जेको सभु खे घुराए जेको सेमिनार घुरायो आहे हाजी साहब जो ऐं ही हाजी साहब जा शहर हिकिड़ो मां जे नाम जे नंढे लाॾे नबी साईं जो खाई सॼो नाम नंढे लाॾे नबी साईं जो खाई संदसि दर ते आया नंढो थी वॾो थियो पछाड़ी में पंहिंजे हुननि खे छॾे ॾियां अहिड़ी बेहयाई न थी पछाड़ी में पंहिंजे हुननि खे छॾे ॾियां अहिड़ी बेहयाई न थी भले जो बुराई खुदा खे ख़बर आहे खुदा खां गुजाई न थी न थींदी भली रोक भाऊ अञा ताईं त तुंहिंजी सची ॻाल्हि काई न थी न थींदी खुदा ऐं मोहम्मद कथे पाण में ॿई ॿिन्ही में जुदाई न थी न थींदी तंज़ीम नाफ़ा नेता महिरबानी साईं हाणे